अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल इमामुर रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम मन फ़र्रज मिन मुअमिनिन फ़र्रजल्लाहु अन क़ल्बिही यौमल क़ियामह। अज़ान मोहतरम, इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम खां रिवायत आहे त जेको बि इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिं हिकु मोमिन जी मुश्किल खे हल करे थो त परवरदिगार क़यामत जे ॾींहुं उन इंसान जी मुश्किलातुनि खे हल करे छॾे थो। अज़ान मोहतरम, तव्हां असां पंहिंजी ज़िंदगी में कोशिश कयूं त अगरि कोई मोमिन कंहिं मुश्किल में आहे त हिक ॿिए जी मुश्किल खे हल करण जी कोशिश कजे। छो जो रिवायत में आहे त अगरि कोई शख़्स अव्हां वटि अची करे सवाल थो करे, पंहिंजी मुश्किल खे बयान थो करे, रिवायतुनि जा लफ़्ज़ आहिनि त गोया परवरदिगार अव्हां खे इंतिखाब कयो आहे पंहिंजनि बंदनि मंझां त उन जी मुश्किल खे हल करियो। अज़ान मोहतरम, तव्हां असांखे अहल बैत अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी सीरत खे सम्झण ऐं उन ते अमल करण जी परवरदिगार खां दुआ आहे त तौफ़ीक़ अता फ़रमाए। व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद।